द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 161। अॼु जा सिंधी अखर आहिनि निर्वती, ख़ुशी या सुख, सरहो या खिलमुख, बर्फ़ जो तूफ़ान, सुझण या फूकण, अड़ी, रुखनो विझण, रोकण, बंधण। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर रूहानी राह ते तरक़ीअ सां सुख, त जिस्मानी सहूलियतूं मिलण सां ख़ुशी थींदी आहे। खिलमुख इंसान जो सरहो सुखी जीवन गुज़ारणु कुदरती ॻाल्हि आहे। सोशल मीडिया ते त बर्फ़ जे तूफ़ान जा वीडियो बि वायरल थी वञनि था। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। पेर टेढ़ो पवण ते टंग सुझणु आम ॻाल्हि आहे। पंहिंजी ॻाल्हि ते अड़ी बीहण जो मतिलबु कम में रुखनो विझणु लेखियो वेंदो आहे। सिंधियत सुहिणी रहे।